या दां तो मूंखे या हारून खे छो न ॾिनी? वरी मूं पाण प्लान करण ते चाहियो। चंग मुड़सी जी पग तुझे मथे ते रखां जी तू पाण पंहिंजा फैसला करी। उहा कुदी हरकत कई आहे, उहा कुदी हरकत कई आहे हिन। हा, जंहिंजी शहबाज खान की अदालत में सज़ा तमामु सख़्त आहे। पर चाचा साईं आख़िर मूंखे ख़बर त पए त मूं कयो छा आहे। तो आलम खान जी ॻोठ वई हारून जी धीअ जो हथ पकड़ पला में बेहर तू दर्दन जो आदेश, दर्दन जो आदेश। अड़ी हेॾे ससुई ॾिसण खां बि वई आई दर ते खणी कुतो ॿधियो अथव जेको मूंखे दाख़िल ई नथो थियण ॾे घर में। कुतो? कहिड़ो कुतो असां दर ते ॿधियो आहे? इहो बादल। छो बादल तोखे कुझु चयो आहे छा ससी? ॿियो न त सख़्ती सां मना कयो अथसि। ससुई राणी अॼु बेहद ख़ुशि आहे, मिठाई त वठेसि। न आदि, अॼु मां पाण राणी खां बि वधीक ख़ुशि आहियां। उहो छो? सरमद ऐं हुबदार शहर खां वापसि मोटी अची रहिया आहिनि। मिठाई त आऊं तव्हांखे खाराईंदसि। ऐं राणी तूं छो ख़ुशि आहीं? मेहर शहबाज खान जी कैद मां आज़ाद थियो पियो अचे। ऐं वाकई सच, इहा त वाकई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। न त जेके रेसनि जे कैद में विया उन्हनि जो वापसि मोटण त मुमकिन ई न आहे। सरमद शहर खां मोटी ईंदो, होॾे ज़रूरु ईंदो। हाणे त दुश्मनी थी वियूं आहिनि, न त न बि अचे। जॾहिं शहर खां मोटी ईंदो मूंखां सवाइ किथे रहंदो? सुणी, तुंहिंजो वरी कहिड़ो खंड जो जहाज़ ॿुॾी वियो आहे जो गुम थी वई आहीं, या राणी वांगुरु कंहिंसां लॻी वई अथई? न न, बसि ईअं ई दुनिया जो बि सोचां। हा पई सोच। हलिया राणी, असां नंढपिण जूं यादूं ताज़ा कयूं। हिकु राणी ऐं मेहर जे प्यार जी सोभ थी त मां निर्वार थी सरमद सां मां प्यार जो नीह लाईंदमि ऐं प्रेम जो रक़्स कंदमि। मामा हाणे तूं लॻे थो असां घुमड़े दिलि खणी वियो आहे। काऊं ॾींहुं मूंखे हिते आहे, न शौक़ु न शिकार न शबाब न कबाब, अगर पक्को थी वियो आहे मामा। मामा तुंहिंजे शौक़ शिकार जे लाइ अहिड़ी त जाइ सम्झो वञी थिया ख़ैर। मामा इहा वरी कहिड़ी जाइ आहे जेका वकार ख़ान खां पुछी शहबाज ख़ान छा ॿुधाए बाबा ईट जी राणी, ईट जी। यार मामा छा त जोबन अथसि। मामा साईं पोइ ईअं सम्झो त इहा छोरी बाज़ जे हथां छटिजी वई। पर मामा 4 अखियूं खोले हलिजो। मामा
मथे थो ड्रजारी मामा तव्हां त शींहं जी दिलि रखंदड़ माण्हू आहियो पर मामा अॻियां बि शहबाज़ ख़ान खां ख़्यालु कजो मामा साईं अवल त इन ॻाल्हि जी कंहिंखे ख़बर पवंदी पर जेकॾहिं पई बि त छा थो मिस्किन छोरीअ जे करे इहो शहबाज़ड़ो असां सां विढ़ंदो न मामा न न न जज़्बात घटि कढी बाबा हू मेहर जे करे पंहिंजे पुट शहज़ोर सां विढ़ी सघे थो त तो सां नथो विढ़ी सघे तूं को फिक्र ई न कर मामा इन शहबाज़ ख़ान खे असुल का ख़बर ई न पवंदी ख़बर छा असुल हुन जे मथे ते का जूं ई कोन चुरंदी पोइ त बसि न हाणे मां हलां थो मूंखे थोरो तयारु थी दोस्तनि सां मिलणो बाक़ी राति जो कचहरी कयूं रुगो वकार इहो कमु करे अचे पोइ हारून कीअं थो कासे ठारे हली मूंखे बाहि ॾे बुज़ुर्गन शहबाज़ ख़ान जे हद में गुनाह करे मोटण एॾो आसान न आहे जेको तूं सम्झी रहियो आहीं बसि रुगो नमण मचाए बाक़ी ॿियो कमु हारून जो आहे त कीअं थो हारून वॼाए मुख़्तार नंबर छो बंदि करे छॾियो आहे यूनिवर्सिटी में त सदाईं इहे बहाना कंदो हुयो त पढ़ाई दौरान मां कंहिं सां बि दिलि नथो लॻाए सघां हाणे त पढ़ाई जा ॾींहं बि पूरा थी विया सुहाना तरफ़ मतवजा थी करे सुहाना जो प्यार क़बूल कर न त ही जुदाई जूं दूरियूं मूंखे मारे विझंदियूं हिकु चकर त पंहिंजो साथ निभाए ॾिस न उबदार त सुहाना तुंहिंजे प्यार जो पेकर थी रहंदी पंहिंजी दिलि जी दुनिया में तोखे शहज़ादो करे रखंदी तोखे पंहिंजे सिर जो ताज बणाए रखंदी सुहाना ओ सुहाना कहिड़े ख़्यालनि में गुम आहीं उन्हनि ख़्यालनि में घुमायां जिन ख़्यालनि जा सुहाना पंहिंजी ज़िंदगी में ताज महल बणाए रखिया आहिनि अहिड़ा कहिड़ा ख़्याल आहिनि तुंहिंजा सुहाना जंहिंजी गहराई समुंड खां बि गहरी आहे मम्मी ॾाढियूं तेज़ आहिनि ही समुंड जूं लहरूं कॾहिं ख़ुशगवार थी बढ़ाए छॾनि त कॾहिं उदास तुंहिंजी ॻाल्हियुनि जा वर्णन मूंखे सम्झ में नथा अचनि अवां आला इल्म वारनि जी दिलनि खे सम्झणु असां वग़ैरह आहियूं पढ़ाई त मुकमल थी वई आहे हाणे मुस्तक़बिल जे बारे में सोचां पई त को पढ़ाई मां फ़ाइदो वठिजे अवां जा मुस्तक़बिल हाणे तव्हांजा पंहिंजा घर थींदा अम्मी मां मुंड में न आहियां पहिरीं रुखसाना जी कयो मुंहिंजी न रुखसाना पंहिंजी पढ़ाई जा 4 साल मुकमिल कया हाणे वधीक थी पढ़ाई करे एमफिल करे रही आहे रुखसाना पंहिंजी पढ़ाई पूरी कंदी त पहिरीं रुखसाना जी पोइ मुंहिंजी सुहाना ये फ़ैसिला तुंहिंजे डैड जा आहिनि जेके तोखे मूंखे क़बूल करना पवंदा हल मानी तयार आहे मानी खां हुन हारी वेचारे खे कपिड़ा फाटल साल में इनकी इज्जत लेड़ू लेड़ू कई आहे तव्हां भले हिनखे गिरफ़्तार करे वठी वञोसि तूं जो इक़रार करीं थो त तो हिन मासूम ॼणी खां जाती कई आहे अड़े भाउकरे जेका हरकत कई अथई भाउक हा साहब मूंखां ग़लती थी आहे अहिड़ो साहब वठी वञोसि हिनखे तूं चाचे हारून जे मुंहं में धूड़ विझी हिन सां हथ में हथ मिलाए असांजो दागी सां मोहकारो थी करी शहबाज़ ख़ान अची मुंहिंजे मथां बीठो आहे त तो छोकिरी जी इज़त में हथ विधा आहिनि वकार खान छोकिरी चवे थी या सबूत है आलम खान तू छोकरी चवे थी छोकरी
समझा थो। दर्दन जो आदेस, दर्दन जो आदेस। तो अची वई बुख भी ॾाढी लॻी हिन। हाँ ही मुंहिंजी धी परी आहे। तुंहिंजे लाइ त हीअ सिर्फ़ परिया पड़ा, पर असांजे लाइ सोन परिया। ही तव्हां छा पिया चओ? जी बाबा साईं, इहो रनिंग जो आवाज़ ॿुधी थी न? हा बाबा साईं, हिकिड़ो आवाज़ ॿुधण में अचे पियो। मूंखे लॻे थो त के नज़रूं छोकिरीअ जी साम्हूं अचूं सां गॾु अचो। रंभ थी पवई बाबा बाबा। काकड़े मां कटे छॾींदो हिते ई ज़मीन में दफ़न करे छॾींदो सम्झी? ख़बर न आहे एस जो साहब, असां हाणे हाणे पहुता आहियूं कि रड़ियूं पे पयूं थियो त अलाए छा आहे। तुंहिंजे अॻियां ई पहुता आहियूं असां हाणे। तूं ॿुधाए बाबा छा थियो आहे? साहब मुंहिंजी इज़त में केरु आयो जेको तुंहिंजी इज़त छॾियो आहे? ॿुधा मूंखे। ॾिसो साहब हाणे कहिड़े मुंहं सां तोखे मां काफ़र मुंहिंजे गाड़ इहा हरकत कई आहे जिते मां बि शर्मिंदा सोचींदे बि शर्म थो अचे। मासूम हुन हारी वीचारे खे कपिड़ा फाटल साल में इन की इज़त लीड़ू लीड़ू कई आहे। तव्हां भले हिनखे गिरफ़्तार करे वठी वञो। तूं जो इकरार करीं थो त तो हिन मासूम ॼणी खां
जाती कई आहे अरे भाउक रे जेका हरकत कई थई भाउक हा साहब मूंखां ग़लती थी आहे तेरो साहब वठी वञो हिन खे डारियोसि मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं त मारियांसि न हिते हल रे भाई उस्ताद अरे ही तो खमीसो आहे छा थियो बाबा रेसा रेसा मुंहिंजी इज़त तो मुझे हद के अंदर अची एक गरीब मिसकिन लाचार छोकरी जी इज्जत के दागदार कयो आहे जवाज़ खान मूंखे का बि सुध न आहे मां पाण तो वांगुरु हींअर ई पहुतो आहियां बाक़ी जेको गुनहगार आहे सो पुलिस गिरफ़्तार करे छा थियो आहे अलाए बाबा साईं मूंखे त ख़बर कान्हे त छा थियो आहे शहबाज़ खान अची मुंहिंजे मथां बीठो आहे त तो छोकिरी जी इज़त में हथ विधा आहिनि वकार खान छोकरी चवे थी या सबूत है आलम खान तो छोकरी चवे थी छोकरी समझा थो सब समझा थो बिना सबूत जो अहिड़ा इल्ज़ाम असांजी ज़ात जे मथां न लॻाए दुनिया में असांखे बदनाम करण जे लाइ थोरी करे आलम खान ॾिस हिन वारदात जो शाहिद खमीसो बेहोश आहे जॾहिं बि होश में अची वियो पाण द्वारे वकार मथां छाई ॾींदो उन खां पोइ आलम खान उन खां पोइ पाव पलांद जो तोखे ॼाणो पवंदो मां मुखियारी आहियां ऐं जे सबूत न बीठो त पोइ DNA टेस्ट जा सबूत बि मां पाण पेश कंदुसि पाण हलो बाबा जाफर लॻे थो त खमीसो वीचारो बेहोश पियो आहे ऐं छोकिरी खे वठी हलो हिनखे खणो खमीसे खे ख़ाली घर रसाए ॾाढो दर्द मिलियो आहे मेहर राणी हिन खां वधीक अञा ॿियो कहिड़ो दर्द जो मुंहिंजे हूंदे को तो में हथ विझे हिकु लोफर ॿियो वॾेरे जो पुटु तो ग़रीब जो हुन सां जहिड़ो ऐं पलान ठहंदो राणी मां तुंहिंजे करे ॾाढे खां ॾाढे सां बि जंग जोटे सघां थो जेको तोखे तिर जेतिरो बि नुक़सानु ॾिए मां मञा थी तूं हुते कुझु बि बर्दाश्त नथो करे सघीं जेकॾहिं तोखे कुझु थी पियो त तो सोचियो आहे तो बिना राणी कीअं जीअंदी पंहिंजो प्यार अमर आहे राणी मूंखे कुझु बि कोन थी सघंदो मेहर तूं अॼु हिकु वाइदो कर मूंसां कहिड़ो वाइदो केॾी बि मुश्किल घड़ी अची वञे तूं मूंखे छॾे त न वेंदे न राणी राणी तूं कहिड़ी ॻाल्हि थी करी तुंहिंजे मेहर खे शल मौत न मारे बाक़ी मेहर तोखे कॾहिं बि कोन छॾी हाणे ख़ौफ़ जा कड़ा दिलि ते वधीक हावी थींदा था वञनि इन जे करे जो बाबा बि हाणे तुंहिंजे रिश्ते ते नाराज़गी ॾसी आहे बसि पंहिंजो मिलणु कुदरत वारे क़िस्मत में लिखी छॾियो आहे बाक़ी दुनिया वारे खे का बि ताक़त न आहे जो असां ॿिन्हिनि खे अलॻि करे तुंहिंजे इन ॻाल्हियुनि त मारियो आहे मेहर तॾहिं त मां तोसां प्यार थी कयां तूं चाचे हारून जे मुंह में धूड़ विझी हिन सां हथ में हथ मिलाए असांजो दागी सां मोहकारो थी करी
दर्दन जो आदे दर्दन जो आदे किथे तू मुझे भेण ते इल्जाम त न थाणे राणी तू ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ही तोखे छा ॿुधाईंदी? चाची मां तोखे थो ॿुधायां त हिन छा कयो आहे। ॿुध, चाहे वारदात ते मौजूद होने के बावजूद अञा ताईं इन्वेस्टिगेशन पई आहे। ऐसे कानून सबूतनि जो मुहताज आहे। ज्यादती थियल केसनि में कहिड़ा सबूत था घुर्जनि अवां? ऐसे डीएनए टेस्ट करायो। दर्दन जो आदेश दर्दन जो आदेश रईस शहबाज खान चाचे के दिमाग में धक घेरो है। मां ड्रिप लगाए तो अल्लाह बेहतर कंदो। डॉक्टर साहब जे कॾहिं वधीक खतरे जी ॻाल्हि आहे त पोइ हुनखे शहर मोकिलियो हॉस्पिटल। रईस अस्पताल में भी यही इलाज हलंदो जेको मां करे रहियो आहियां। हाँ ठीकु आहे डॉक्टर साहब, पर हिन वीचारे खे होश कॾहिं ईंदो? घटि में घटि 2 ॾींहं लॻी वेंदा। डॉक्टर साहब अभी असांजा 2 ॾींहं महिमान हूंदो, बसि हिनखे होश में आणे। डॉक्टर साहब ही वीचारा ग़रीब मारू वाला अवां जी अलाह जा थे आहिनि, हर हाल में हिनखे होश में अचे। रईस शहबाज खान अवां लाइ इज़त आहे, जेको हुकुम अवां जो। मां चाहींदी छा मूंखे छॾ मूंखे। जो मुंहिंजी धी खे मुंहिंजे अॻियां ईअं उछलायो अथई। चाची जॾहिं इज़त ऐं गैरत जा जनाज़ा घरां निकिरंदा आहिनि त इहे मजालूं पैदा थी पवंदियूं आहिनि। छा कयो राणी? ॿुधाए न छा कयो मुंहिंजी भेण राणीअ जो तुंहिंजी इज़त ऐं गैरत खे बाहि लॻी वई आहे। बस बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। पुछ पंहिंजी भेण खां हिन छा कयो आहे। मता मुंहिंजी ज़बान ते तोखे यकीन न अचे, पुछीस। राणी तूं ॿुधाए किथे हे तो ते इल्जाम त नथो हणे? राणी मां तोखां थी पुछां, ॿुधाए मूंखे थियो छा आहे जो ही तोखे घेरलींदो आयो आहे। चुप छो बि चई, ॿुधाए न मूंखे। आउं चई थी मूंखे जल्दी ॿुधाए मूंखे। किथे तूं मुंहिंजी भेण ते इल्जाम त नथो हणे? राणी तूं ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ही तोखे छा ॿुधाईंदी? चाची मां तोखे थो ॿुधायां त हिन छा कयो आहे। ॿुध, चाची हर घर में रही जेको घाह ठाहियो आहे उन जी सज़ा उनखे त ज़रूर मिलंदी। हिन जेको असांजो दांगीअ सां कारो मोह कयो आहे
उन जो हिसाब इन खां चाचो हारून वठंदो। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। बादल अब आप इनखे आउं सम्झायांसि थी, पर ॿुधो चाचे खे कुझु बि न ॿुधाइजांइ, कुझु बि न चइजांइसि। चाची मां ख़ैरत जो प्यालो वेहो सम्झी ख़ामोशी सां पी थो छॾियां। बाप तोखे मां बणजी पालियो आहे, मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कजांइ। चई न रहो थी तुंहिंजे न चाची न, रहो मुंहिंजे पेरनि ते न, पर तुंहिंजे मथे ते सुठो थो लॻे। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। बादल बादल मुझे का छा कयां हिन त असांखे बर्बाद करे छॾियो आहे। पाण त मरदी कॾहिं असांखे बि माराईंदी। मूंखे हेड़ी ख़बर हुजे हा जीअं तूं ॼाई आहिनि अहिड़ी त न ॾेई पूरो करे छॾियईं हा। तो जीअण जहिड़ो बि न असांखे छॾियो आहे, तोखे घुटो ॾेई पूरो करे छॾियो। तोखे आउं कर छॾी, चुप कर। तूं ॼमंदे मरी छो न आउं चवां तूं मरी छो न अम्मा छॾे मुंहिंजे पैर पिया छॾे अगरि उनखे पूरो करे परे थी मां चवां परे थी। अम्मा चवां तेरे पिया छॾे चली वञ मुंहिंजे अखियां में चली वञ, परे थी वञ मूंखां। दिया मूंखे जीअण जहिड़ो न छॾियो त दुनिया में कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारींदुसि। मां साहब तो छा कयो? ऐसा इन्वेस्टिगेशन हले पई। हैरत है, चाहे वारदात ते मौजूद होने के बावजूद अञा ताईं इन्वेस्टिगेशन पई हले। ऐसा कानून सबूतन जो मोहताज है। ज्यादती थियल केसनि में कहिड़ा सबूत था घुर्जन नवाज़? ऐसा डीएनए टेस्ट करायो। मूंखे इहो ॿुधाए त पोइ तोखे कहिड़ो ॾोही सरज़मीन ते मिलियो? ऐसा तव्हां उते मौजूद हो त पोइ मूंखां छो था पुछो? जेको मां तोखां पुछां जावेद मूंखे उन जो जवाब ॾे। ऐसा उते रेस आलम खान जो पुटु ऐं उन जो गनमैन हो। त पोइ कराए पंहिंजनि वैश्यन जानवरनि जा डीएनए टेस्ट त ख़बर पए त ॾहे जे न्याणियुनि सां कंहिं ज्यादती कई आहे। कराए जेको हुकुम साईं जिन जो। जावेद साहब तूं हद जो ऑफिसर आहीं, तोखे कानूनी तकाज़ाऊं पूरियूं करणु घुरिजनि। ऐं ॿुध, मूंखे कंहिं बि क़िस्म जी कोताही नज़र न अचे, ॿी सूरत में तूं पाण ॼाणी। असां पंहिंजी ड्यूटीअ में कंहिं बि क़िस्म जी कोताही न कंदुसि, बल्कि फ़र्ज़ सम्झी करे इहो सभु कुझु कंदुसि। ठीकु आहे, त पोइ वञ अॼोके सिज में वकार खान ऐं उनजे गनमैन जूं टेस्टूं कराए मूंखे ॿुधाए। हाणे वञ। जेको हुकुम रहेसि मां हलां थो। ॿिनि ख़ानदाननि जे विच में अहिड़ी त शैतानी विच किराई अथमि जो कख पन सड़ी राख थी वेंदा। सिर्फ़ ऐं सिर्फ़ हारून वॼंदा, हारून। पर इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो तव्हां त इन किरंदड़ विॼ जो कौ मुझे वकार पुट जे मथां न अचे। तो मुझे भला नथो पार गांधी को पुराणो खिलाड़ी आहियां, पुराणो खिलाड़ी सिधी रांदि कंदो आहियां, तोखे सिधा हारून वॼाईंदो आहियां। अदारो इन रांदि खां पोइ ॿी रांदि न थियणु खपे। रांदि कान थींदी आहे। मुंहिंजी रांदि जो मर्कज़ उहो ई हलीमा आहे। बसि हलीमा मुंहिंजे रस्ते मां हटी वञे त पोइ मां ॾाढी ख़ुशि रहंदसि। त पोइ बसि
हाणे तुंहिंजा उहे ॾींहं आङुरियुनि ते ॼण गुज़रान कजा। ही आख़िर मुंहिंजे लाइ कहिड़ी खॾ खोट रहिया आहिनि जंहिंमें मूंखे किराइण जे लाइ हिननि वटि बाक़ी 2-3 ॾींहं बचा आहिनि। हिन ॾाइण सां त मूं कॾहिं रहणु पसंदि ई कोन कयो हो। बसि छा कजे, आलम ख़ान जी ज़िद मूंखे हिते आंदो आहे। हेॾी ज़िंदगी शहनाज़ जी गुज़री वई पर उन जी फितरत न बदिली। पर हाणे ईअं लॻे थो त हिन सां ख़्याल सां हलणो। मां हिन जूं चालाकियूं सभु सम्झी वई आहियां। दर